أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد. قل هو الله أحد. फातिहा जो सलाम बानियान मजलिस जैसे कि मरहुमीन बिलखुसूस चाचे शामिल जी ज़ौजा मरहुमा खा वालिदैन अजीज़ व क़रीबीन मग़फ़िरत फरमा, दरजात के बुलंद, सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। साके पाण में मधी को इत्तेहाद इत्तफ़ाक़ में हण जी तौफ़ीक़ हासिदीन जे हसद नाज़रीन जी नज़रन खां महफ़ूज़ शर्र दुनिया शर्र शैतान खां महफ़ूज़ उलमाए हक़्क़ा जी ज़िंदगी दराज़ फरमा। इमाम बरहक़ जो जल्दी ज़ुहूर फरमा। अल्लाहुम्मा अज्जिल लिवलिय्यिकल फ़रज रब्बि सल्लि अला मुहम्मद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा खुसूसन मुहम्मदिनिल मुस्तफ़ा बिल क़ासिम मुहम्मद व अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मुंतजबीन अल मज़लूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुम अर्रिज्सा व तह्हरहुम तत्हीरा। इन्नल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। सलावत पढ़ो मोहम्मद व अहले बैत। अल्लाह तबारक व तआला कुरान में इरशाद फरमाए तो ही अल्लाह जो ज़िक्र कुरान मुक़ाबाद में जो क़ाबिल एहतराम पढ़ंदो अल्लाह जो ज़िक्र इंसानन जे क़ुलूब खे इए पाक करे थो पयो जीअं सुकल काठी खे बाहिश मन पाक थींदो गंद सड़ी वेंदो। मौला फरमाइनि था दिल खे साफ़ रख छो त इहा रहण जी जाइ हुन मालिक जी आहे या चोरनि जी साफ़ रख। मौला फरमाइनि था इमाम जन फरमाइनि था ॿ शयूं कॾहिं बि अचनी हिकु जॾहिं बि ज़माने वारा तुंहिंजी मुखालिफ़त करनि था इहो न सोचींदा त हीअ मुखालिफ़त करनि था। छह इमाम खां कंहिं पुछा कि मौला तव्हांजे दीन ते हलूं था तव्हांजी तबलीग आले मोहम्मद जे दीन जी तबलीग कयूं था मौला माण्हू मुखालिफ़त छो था करे। इमाम फरमाइनि था तोखे ख़बर न है ये शैतान है या शैतान जा पुट है। रिवायत तो पढ़ा तवज्जो कजो कि ये शैतान आ जा शैतान जो पुट जे। इमाम ने फरमाया कि मौला का पूछे कि इमाम फरमाया पया इहो इए त जे कदे को शराब पींदो शैतान उन के न बरगलाइंदो चवंदो त कम ही मुंहिंजो तो करे त रोकियां छा कम ही जने मुंहिंजो तो करे त रोकियां छा रोकींदो उन के जो वडे मस्जिद में चवंदो न वञ जा मता वयो तवज्जो आहे जाने। इमाम फरमाइनि था मुखालिफ़त थींदी त उन जी अन जेको असांजो हूंदो आहे जेको असांजो हूंदो आहे। मौला ख़बर कीअं पवे त
कामयाब आया जन इमाम फरमाइंदा खबर की न पवई कामयाब आहे या न इमाम जन फरमाइंदा दुनिया में मुखालिफत खैरात में मिलई समझी वन जा सादिक जे दीन ते हलण वारो तवज्जो आहे त न सलावत पढ़ो मोहम्मद मोहम्मद आयत पढ़ी हम कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्ला अल-मवद्दत फिल कुर्बा या छो नाज़िल थी छो अल्लाह के चवणो कयो बस मंज़र ॿुधायां साईं खे छो ॿुचे वाला छाजे करे चई अल्लाह ज़माने के ॿुधाए तो पियो ज़माने वारो मोहम्मद तेसी ताईं ॻाल्हाईंदो न आहे जेसी ताईं वही न कई हाणे माण्हू गॾिजा हिकड़े पाण तुरो ॿधी करे चयो त अचो त नबी खे अजर रिसालत पाण था ॾेई सब गॾु थिया हिकड़े के पटको पारायूं तो तूं असांखो अॻे थी तूं हल हाणे नहीं झोल झले छो त पिनण जी आदत हिननि खे असुल खां वठी तवज्जो आहे जा न झोल झले चवंदा रहिया तवज्जो आहे जा तवज्जो आहे जा झोल झले चई नहीं कुछ न कुछ ॾियो त नबी खे अजर रिसालत ॾियो हाणे कुछ चांवर कणिक दाणा कुछ भी गॾु करे ज़रूरियात ज़िंदगी कुछ रोकड़ पैसा गॾु करे मोहम्मद मुस्तफा जी खिदमत में आया अल्लाह जा नबी तवज्जो अल्लाह जा नबी ही अजर रिसालत है मोहम्मद चुप आशिक मोहम्मद ॻाल्हाए महबूब चुप आशिक महबूब की आवाज आई महबूब चओ कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्ला अल-मवद्दत फिल कुर्बा अगर ॼण चाहियो था अजर रिसालत ही मादी दुनिया जो सामान न खपे ॼण चाहियो था त मुझे अकरबा सां मवद्दत हाणे नहीं मवद्दत छाए मोहब्बत भी तो चई सके मोहब्बत भी चई सके प्यार भी चई सके जो आहे ना मवद्दत छाहे मवद्दत मोहब्बत के निर्वार कयो जाहिर कयो त मोहब्बत छा के चेबा मवद्दत छा के चेबा अरे मोहब्बत समझ में तॾहिं ईंदी जॾहिं वाक़े इब्राहिम के ॾिसंदा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के ख्वाब में आवाज आई ऐ इब्राहिम मुझी राह में का अजीम कुर्बानी कुर्बान कर मुझी राह में का प्यारी शे कुर्बान कर सुबह दे उथियो मोमिनन के मानी खाराई गिज़ा खाराई सुतो इब्राहिम अञा कुर्बानी न ॾिनी थी कुर्बान कर सुबह दे पंहिंजी माल मिल्कियत जेका भी अथसि अल्लाह जी राह में खर्च करे अल्लाह जी राह में ॾेई छॾे हू राज़ी थी पए तवज्जो चई त राज़ी थे हाणे सुतो इब्राहिम अञा कुर्बान न कयो अथई हाणे नबी यासिर सजदे में रखी चए थो मालिक छा तूं मुंहिंजो इस्माइल त नथो घुरे सब खां वधीक प्यारी शइ त मूंखे इस्माइल आहे अल्लाह जी आवाज़ ते मुंहिंजी राह में प्यारी शइ कुर्बान कर तवज्जो कजो बस हजरत इस्माइल अलैहिस्सलाम के हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम वठी आया जंहिंमहिल हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम वठी आया न ज़िबह वारी जगह ते हजरत इस्माइल के लेटाए हजरत इस्माइल अलैहिस्सलाम ने फरमाइन था पया बाबा तहां मूंखे जॾहिं खंजर हलाईंदव न खंजर हलाईंदव तव्हां ॾिसी न सघंदव मुंहिंजा हथ भी ॿधो पंहिंजूं अखियूं भी ॿधो चई पंहिंजा बाबा पंहिंजूं अखियूं भी ॿधो मुंहिंजा हथ भी ॿधो छो चई बाबा तव्हां ॾिसी न सघंदो मुंहिंजो तड़पण तवज्जो हाणे इन अखियुनि ते जेके पटी ॿधी खंजर रखई दुंबो कुसी वयो दुंबो ऐं शेख मुर्तज़ा मुतहरी साहब जने फ़लसफ़े में लिखियो त इनखे चइबो आहे मोहब्बत मवद्दत ॾिसणी अथव त पोइ करबला में हुसैन बिन अली जी कुर्बानी खे ॾिसो करबला में इमाम हुसैन जी कुर्बानी केवल जनाब अकबर जहिड़ा जवान ॾिनई केवल शहजादो अली असगर तो ॾे मां चवां कंहिं सहाबी जा बच्चा ईअं दरबारनि में न रहिया हूंदा जीअं आले रसूल दरबारनि में रहिया रावी चए थो 8 ज़िलहज्जा कायनात जो मौला जिथे माण्हू इहराम ॿधनि उते ज़हरा जो लाल इहराम टोड़े थो
हिकिड़ो दफ़ो इमाम आली मकाम काबतुल्लाह खे भाकुर पाए करे नाना जो मदीनो भी छॾायो अथव, अल्लाह जो घर भी छॾायो अथव। और रोइण वारो रिवायत जा जुमला हा अज़ादारा ने मज़लूम करबला रोण तुझे मुक़द्दर जी ॻाल्हि आहे। अज़ादारा ने मज़लूम करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम भाकुर पाए रड़ियूं करे रोवन था पिया या के जो मौला वाजिब अमल के तर्क था कयो। इमाम जन फरमाइन था मां हुरमत काबा जे लाए इहराम टोड़िया थो पयो, हुरमत काबा जे लाए जेडी मन इहराम टोड़िया थो पयो न अज़ादारा ने मज़लूम करबला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम हल्या ऐं होडे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पांजो जने सफीर मोकलियो न जनाब मुस्लिम बिन अकील के रिवायत जा जुमला है। अज़ादारा ने मज़लूम करबला जनाब मुस्लिम बिन अकील खत लिखियो इमाम हुसैन दे मौला सब शिया मौला ताजे मञण वारा थव मौला सभिनी बैयत कया इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम खत हाणे इमाम ॼाणन था पिया मसलियत परवरदिगारा ऐं जंहिंमहिल खत मिलिया मौला निकता हिन अज़ादारा ने मज़लूम करबला जनाब मुस्लिम बिन अकील जा तारीख़ जा बेहतरीन जुमला हिन। और रोइण वारो जनाब मुस्लिम बिन अकील के जॾहिं दारुल अमारा जी छत ते वठी आया क़त्ल करण जी नियत सां अज़ादारा ने मज़लूम करबला क़त्ल करण जी नियत सां जॾहिं मथे वठी आया न हिकु ज़ालिम चए थो त मुंहिंजे सरदार इब्न ज़ियाद खे सलाम कर। चई सलाम छो कयां? चई असांजो अमीर आहे। चई अमीर तव्हांजा हूंदा त इब्न ज़ियाद जहिड़ा हूंदा, मुंहिंजो अमीर आहे त फ़क़त हुसैन। और रहण वारो इहा वफ़ात ॾिस बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी आवाज़ ते चए हिन गुरबत जे आलम में तूं मुंहिंजे बचड़े खे अमीर सॾियो आहे, क़यामत ताईं तो ते अमीर जी सदाऊं बुलंद थींदियूं। और रहण वारो कुसी जनाब मुस्लिम बिन अकील अज़ादारा ने मज़लूम करबला रहिजी वई जोड़ी क़ैद में, अज़ादारो क़ैद में जोड़ी रहिजी वई। सोना चेहरा त ॾिस सैयदन जा। और रहण वारो क़िस्मत वठी आई सैयदन खे हारिस मलाउण जे घर। रहण वारो ही हारिस एॾो ज़ालिम आहे, ही हारिस एॾो ज़ालिम आहे सॼी राति सैयदन खे थंभू सां ॿधी कंहिं भित सां ॿधी हिननि सैयदन खे एतिरो मारींदो रहियो। रहण वारो बसि ॿियो कुझु त न पिया चवनि, हिकिड़ो जुमिलो पिया चवनि मामा अब्बास हलिया ही वॾो ज़ालिम। और रोइण वारो बसि हिन ज़ालिम सुबुह जो इंतज़ारु न कयो, फजर थी रोइण वारो ही उहो मुस्लमान नमाज़ पढ़ी करे रूहे नमाज़ खे क़त्ल करण जे लाइ था वञनि। अज़ादारा ने मज़लूम करबला ॿिन्ही शहज़ादनि खे मण दरिया ते वठी आयो और चवंदो अथव ते लाहियो चोला। रोइण वारो वॾे लाथो नंढो वॾे खे बि ॾिसे केवल कातिल ॾे पियो ॾिसे। और रोइण वारो हिन ज़ालिम हथ बुलंद कयो, नंढड़ो ॾकी वियो, वॾो चए थो ज़ालिम न मार, हिन जो चोलो लाहींदी बि अम्मा हुई पाराईंदी बि अम्मा। और ज़ालिम न मार। रोइण वारो हिन चमाट जो हयन। और रोइण वारो वॾे नंढड़े जा कपिड़ा ईअं फाड़िया जीअं फटे ते मैयत जा कपिड़ा फाड़ आजिर क़ौल अल्लाह अल्लाह कंहिंजे ग़म में न रवारे। रोइण वारो ईअं कपिड़ा फाड़े अज़ादारा ने मज़लूम करबला ॿिन्ही जे लाशनि खे जुदा करे सिर धड़ खां जुदा करे दरिया जी तरफ़ उछलाए छॾियईं। रोइण वारो बुज़ुर्ग जा जुमला आहिनि साईं पढ़ंदा आहिनि, ॿई शहज़ादा भाकुर पाए ईअं पिया दरिया में वञनि जीअं मुदत जा सिकायल मिलंदा आहिनि। और रोइण वारो जॾहिं ॿिन्ही शहज़ादनि जा सिर खणी इब्न ज़ियाद वटि
अला